अल्लाह जल मुजद्दहुल करीम जे दुरूद मथे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुआ सवाब वास्ते नबानड़े शहीद की मैयत जे मुहतरम काबतुल्लाह शरीफ ना कया तो इमाम जमाली अल्लाहु अकबर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ किरण नाज़ अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, गढ़ी यासीन मां रिपोर्टर राशिद अली सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गढ़ी यासीन शहर वासी फ़ौजी अहलकार अंसार अहमद सूमरो बलोचिस्तान जे ग्वादर वारे इलाइक़े में चिमनी चेक पोस्ट ते ड्यूटी कंदे दहशतगर्दनि हथां काल शहीद थी वियो, जंहिंजो मड़ अबाणे शहर गढ़ी यासीन पहुचायो वियो। बलोचिस्तान ग्वादर खां एम्बुलेंस ज़रिए मड़ अबाणे शहर गढ़ी यासीन पहुचायो वियो। शहीद जे जनाज़े निमाज़ में पाक फ़ौज ऐं रेंजर्स जे जवाननि समेत शहर जे सियासी समाजी शख़्सियतनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। ख़ुसूसी निमाज़ साईं क़िबला हाफ़िज़ मोहम्मद अनवर साईं मशहूरी जन पढ़ाई। शहीद जो मढ़ जनाज़े निमाज़ बाद अबाणे ॻोठ में पढ़ाई वई। क़ब्रिस्तान सैयद ॾाॾा क़ासिम शाह बुख़ारी में दफ़नायो वियो।